नाज़रीन, सखर मां अवां सां ख़बर शेयर कंदा आलू हफ़ीज़ लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ सखर जे स्टेडियम रोड ते अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। मज़दा जे टक्कर में 8 सालनि जो मासूम ॿारु फोत। रिपोर्ट मूजिबि गुज़िरियल राति सखर जे इलाइक़े स्टेडियम रोड ते मज़दा जे टक्कर लॻण सां 8 सालनि जो मासूम ॿारु हसन अली वलद साजिद मीराणी थॾे ते फोत थी वियो। वारसनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे लाश खे प्रेस क्लब सखर ॿाहिरां रखे मज़दा ड्राइवर खे फौरी गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो आहे। एहतजाज जी क़यादत फोती जे वालिदा राणी वलद साजिद अली मीराणी अल्ताफ़ हुसैन मल्हा कई। मुज़ाहिरीन चयो त वाक़े में मुलविस मज़दा ड्राइवर खे फौरी गिरफ़्तार करे ऐं उन जे ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो मुतालबो कयो आहे। धरणे जे दौरान तमाम रस्ता बंद थी विया, जंहिंसां ट्रैफ़िक जी रवानगी शदीद मुतासिर थी वई। मुज़ाहिरीन चयो त हिकु मासूम ॿार खे मुबैना तौर ते मज़दा गाॾी माण्हुनि जे साम्हूं कुचले मारे छॾियो, पर अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त वाक़े जे बाद ड्राइवर फ़रार थियण में कामयाब थी वियो। इन अफ़सोसनाक मौक़े ते वारसनि मुतालबो कयो त हसन अली जी मौत जी ज़िम्मेवार मज़दा ड्राइवर खे फौरी तौर गिरफ़्तार करे उन ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई ऐं केस दाख़िल करे मुतासिर ख़ानदान खे इंसाफ़ फ़राहम कयो वञे।